नाज़रीन, ख़बर शेयर कंदा हलूं लालू रैंक मां राणो खान मुग़ैरी जी। त लालू रैंक में मकानी चूंडनि जे सिलसिले में आज़ाद उम्मीदवारनि ऐं पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि विच में आम्हूं साम्हूं चोटीअ जो मुक़ाबलो आहे, जिते ॿिन्ही धुरनि पंहिंजी वर्क मुहिम तेज़ करे छॾी आहे। उन हवाले सां यूसी लालू रैंक ज़िले काउंसिलर मेंबर जे आज़ाद उम्मीदवार मोर शहज़ाद पेचुओ पंहिंजे पैनल समेत शहर में दुकानदारनि सां मिलंदे वोट वठण जी अपील कई। खेनि सवे नौजवान गॾु मौजूदु हुआ, जिते शहरनि गुलनि जी वर्का कई ऐं हार पाराया। हू दुकानदारनि सां मिलंदे वोट वठण जी अपील कंदे नज़र अची रहियो आहे। जे सबबि हर नौजवान नंढे ऐं वॾे माण्हुनि मोर शहज़ाद खे कामयाब करण जो वचन कयो। मोर शहज़ाद पेचुओ माण्हुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असीं वोट पंहिंजे कुर्सी वठण लाइ न पर अवाम जी ख़िदमत करण ऐं बुनियादी मसइलनि जे हल लाइ मैदान ते निकिता आहियूं। तव्हां अवाम में मुंहिंजी उमेद आहे ऐं तव्हां मूंखे कामयाब कंदव। मुंहिंजो फर्ज़ आहे त तव्हांजी ख़िदमत करे बुनियादी सहूलियतूं मुहैया कंदुसि। ॿिए पासे पीपल्स पार्टी जे उम्मीदवार मोहम्मद सिद्दीक पेचुओ बि पंहिंजे कामयाबी लाइ वर्क मुहिम तेज़ करे छॾी आहे। ॻोठाणनि में तूफ़ानी दौरा ऐं कार्नर गॾिजाणियुनि जो सिलसिलो वधाए छॾियो आहे। लालू रैंक में पहिरियों भेरो आज़ाद उम्मीदवार पीपल्स पार्टी जे उम्मीदवार में चोटीअ जो मुक़ाबलो जारी आहे। वधीक ॾिसूं त अवाम कंहिं ते खटराए ऐं कंहिंखे हाराए, उहा संदसि अवाम जी मर्ज़ी आहे। सभिनीनि जूं नज़रूं इलेक्शन वारे ॾींहं में आहिनि।